मुफ्ती मुजीब रहमान जा बयान जी समात ला मुफ्ती मुजीब साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। असली मौजू की तरफ हलूँ तो कुरान हकीम जे अल्लाह ताला कुछ ख़ुसूसियत बयान कई जैमें अल्लाह ताला फरमायो बेमस्तहफ़िज़ू मिन किताबिल्लाह वकानू अलैहि शुहदा। अल्लाह ताला फरमायो तो पहिरियों असां किताब नाज़िल कर चुकासीं जैमें किताब इंजील, किताब तौरात ऐं किताब ज़बूर, ये टे किताब असां नाज़िल कयासीं। पोइ इन टिनि किताबनि खे नाज़िल करे पोइ उन ज़माने जे पैगंबरनि जे तरफ़ असां किताब जो हवालो कयोसीं। पोइ नबियुनि छा कयो, उन किताब खे मज़बूत पकतो ऐं पंहिंजे पोइते जेके नबियुनि जा ताईद कंदड़ हुआ नबी उहो किताब उन्हनि जे हवाले कयो। पोइ अल्लाह ताला हिन आयत जो ख़ुलासो ऐं तफ़सीर इहो ई आहे। अल्लाह ताला फरमाए पोइ उहे इंसान अल्लाह जी किताब के हिफ़ाज़त न करे सघिया, यानी जंहिंमें तौरात, जंहिंमें इंजील, जंहिंमें ज़बूर, अल्लाह ताला ड्यूटी लॻाई इंसाननि जे मथां त हिन जी हिफ़ाज़त कयो। बेमस्तहफ़िज़ू मिन किताबिल्लाह, अल्लाह ताला निगहबान बणायो उन ज़माने जे इंसाननि खे त हे अल्लाह जो किताब आहे, हिन जी हिफ़ाज़त कयो। पोइ इन इंसाननि कोशिशि कई बाज़ोक़ात, पर अल्लाह जे किताब जी हिफ़ाज़त न करे सघिया। जेका काफ़ी यहूदी, काफ़ी ईसाई कुरान हकीम में अल्लाह ताला बाज़ मक़ामात ते फरमायो त चंद पैसनि जे करे उन्हनि किताब जा अहकाम चेंज करे छॾिया। अल्लाह ताला फरमायो अल्लाह जी किताब जी हिफ़ाज़त न करे सघिया इंसान। वकानू अलैहि शुहदा, अल्लाह ताला उनखे उन किताब जे मथां ख़बरदार बणायो हुयो, शाहिद बणायो हुयो, पर किताब जी हिफ़ाज़त न करे सघिया। पोइ अल्लाह ताला कुरान हकीम में ॿिए मक़ामात ते फरमायो इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून, बेशक हिकु आख़िरी किताब असां जारी कयो आहे, उन किताब के नाज़िल त अल्लाह कयो आहे नसीहत जे तौर ते। पोइ अल्लाह ताला ॾिठो त पहिरियों इंसान इन जी हिफ़ाज़त न करे सघिया, त हाणे नबी आख़िरी आहे ऐं तवील अरसो इन किताब खे हलणो आहे, छो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी ऐं क़यामत जो ॾींहुं इहो हिकु वॾो लंबो सफ़र आहे। इन सफ़र जे लाइ किताब जो असुली पंहिंजे मुताबिक़ हुजणु, असुली शिकिल में हुजणु इंतिहाई ज़रूरी आहे, न त इंसान पोइ गुमराह थी वेंदा। पोइ अल्लाह ताला फरमायो आख़िरी असां किताब नाज़िल कईसीं जेकी कुरान हकीम आहे, उनखे असां नाज़िल कयोसीं इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून, उनखे असां नाज़िल कयोसीं हिकु नसीहत जे तौर ते ऐं पोइ असां उनजी हिफ़ाज़त कईसीं। कुरान हकीम के 1450 साल गुज़री चुका आहिनि, कुरान हकीम के 1450 साल गुज़री चुका आहिनि, पर कुरान हकीम जे कंहिं हिकिड़े हर्फ़ जे अंदरि, कंहिं हिकिड़े जुमिले जे अंदरि, कंहिं हिकिड़ी आयत जे अंदरि कंहिं क़िस्म जी कोई बि तब्दीली हिन टाइम ताईं न आई आहे। रीज़न छा आहे? रीज़न इहो ई आहे त इन किताब जी हिफ़ाज़त जेकी आहे उहा अल्लाह रब्बुल इज़्ज़त कई आहे, ऐं जंहिंजी हिफ़ाज़त अल्लाह करे त यकीन तौर ते उनजे अंदरि कंहिं क़िस्म जो कोई बि फेरफार नथी थी सघे। ऐं अहिड़ी तरह हिफ़ाज़त जो असुली जेको मक़सदु आहे, हिफ़ाज़त जो जेको असुली रीज़न आहे उहो इन एतबार सां त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी ऐं अहिड़ी तरह क़यामती ज़िंदगी, त इन जे अंदरि हिकिड़ो डिघो जेको आहे रस्तो आहे ऐं वॾो टाइम पीरियड आहे। इन जे लाइ अल्लाह ताला फरमायो इहा किताब जी फ़ज़ीलत आहे, इहा किताब जो मक़ाम आहे त इन किताब जी हिफ़ाज़त अल्लाह रब्बुल इज़्ज़त कई आहे। बाक़ी पोइ ते जेके बि किताबूं उनजी हिफ़ाज़त कंहिं क़िस्म जो कोई बि नथी सघी। यहूदी चंद पैसनि जे करे ऐं चंद माल जे करे उनजो अहकाम जेको टोड़े छॾियो। त सर हे कुरान हकीम जी फ़ज़ीलत आहे त क़ुर कंहिं बि ज़माने जे अंदरि तब्दील नाहे थींदो। हिकु असांजो वाक़ियो जेको आहे ॿारनि जे इलाइक़नि जे अंदरि ऐं बाज़ोक़ात जाइल माण्हू उनखे ज़्यादा खणंदा आहिनि। हिकिड़ो वाक़ियो मां ईअं ॿुधुमि, उन वाक़े जे अंदरि इहा त यार हिकिड़े बंदे नाक जो जेको आहे कसम खणे पियो, नाक जो कसम खणे पियो, त उनखे हिकिड़ो जेको आहे मौलवी आम हुयो, उन चयो त यार हिनखे मस्जिद जो क़ुर ॾियणो आहे, पर जेको क़ुर मां चवंदुमि उहो हिनखे ॾींदासीं, जेको क़ुर मां चवंदुमि उहो हिनखे असां ॾींदासीं। त सर चयूं ठीकु आहे, जेको क़ुर साईं तव्हां चओ त उहो ॾींदासीं। पोइ मौलवी साहिब साईं क़ुर मस्जिद चेक करे पियो त ॾिसो हिनखे क़ुर नेठि ॾियूं त ॾियूं कहिड़ो। पोइ हिकिड़ो क़ुर खोलियईं, ॿियो क़ुर खोलियईं, टियों क़ुर ॾिसूं त हिनखे क़ुर नेठि ॾियूं कहिड़ो। पोइ अची करे मौलवी साहिबु हिकिड़ो क़ुर हिनखे हथ में ॾिनो, भाउ हिन खे खणो।
मथे ते खण ऐं कसम खण त फलाणी शइ तूं कई आहे न कई आहे, त उहो फौरी तौरु क़ुर जेको आहे मथे ते रखे करे ऐं चवंदे हे फलाणी शइ मां कई न आहे। मस्जिद खां जीअं निकितो त उन टाइम ई मरी वियो, मस्जिद खां जीअं निकितो त पोइ उन टाइम मरी वियो। पोइ उन मौलवी साहिबु ॻाल्हि इहा कई त मौलवी साहिब खां ॾेढ पुछा कयो वियो, मौलवी साहिब खां पुछा कयो त यार मौलवी साहिबु तूं क़ुर हिन खे चेंज करे ॻोल्हे छो ॾिना? त पोइ मौलवी साहिबु चयो त मां जीअं जो क़ुर खोलियां पियो न, मां जीअं जो क़ुर खोलियां पियो त पोइ हिकिड़े क़ुर ॿुधाए पियो त हिन खां मां इंतकाम वठंदुमि महीने खां पोइ, हिन खां मां इंतकाम वठंदुमि साल खां पोइ, हिन खां मां इंतकाम वठंदुमि यानी चंद घंटनि खां पोइ। त मां चवां पियो अहिड़ो क़ुर मिले जेको हिन खे फौरी तौरु रिएक्शन करे। पोइ हिकिड़ो क़ुर जीअं जो खोलियुमि, कलमी क़ुर हुयो, उनखे जीअं जो खोलियुमि न उनजो मां हिनखे एट ए टाइम हिते पकड़ कंदुमि। अॼु सखी थी वियो छा मुस्लिम अला बराबरि? पोइ उहो क़ुर चइबो मां हिन फौरी तौरु हिते जेको रिएक्शन कंदुमि, त मां उहो क़ुर जेको आहे फौरी तौरु ॾिनोमांसि ऐं फौरी तौरु क़ुर खे रिएक्शन कयो। इहा ॻाल्हि बिल्कुलु ग़लति आहे, इहा ॻाल्हि बिल्कुलु ग़लति आहे। कहिड़े एतबार सां ग़लति आहे त माना जेके पोइते क़ुर पिया आहिनि उन क़ुर जे अंदरि तासुर घटि आहे। माना ईअं थियो न, हिकिड़ो क़ुर चए पियो त मां साल खां पोइ रिएक्शन कंदुमि, हिकिड़ो क़ुर चए पियो त मां 2 महीननि खां पोइ हिनखे वठंदुमि, त पोइ मालूम ई न मां छा थो ॾे। इहा क़ुर जी इहो वाक़ियो जेको आहे न असांजा तमामु वॾा ग़रीब नादान मुस्लमान वाह वाह सुभान अल्लाह केॾो बहितरीनु वाक़ियो आहे, हालांकि बहितरीनु वाक़ियो ई न आहे, हे क़ुर जी तोहीन आहे, वॾे में वॾी क़ुर जी तोहीन आहे। त सर पूरी दुनिया जे अंदरि जेके बि किताब आहिनि, जेके बि क़ुर आहिनि, सभिनी जे अंदरि तासुर, सभिनी जे अंदरि असर ऐं सभिनी जे अंदरि बरकत सेम हिकु हिकु आहे। कंहिं क़िस्म जो कोई बि तब्दीली न थींदी आहे। ऐं जेकॾहिं माज़अल्लाह ईअं तब्दीली थी वञे पोइ हे क़ुर जी तोहीन आहे, पोइ हे क़ुर जी तमामु वॾी तोहीन आहे। अञा हिकिड़ो ॿियो बि वाक़ियो ॿुधायां पियो। असांजे जाइल मुस्लमाननि जे अंदरि हिकिड़ो बेबी आहे त फ़लाणे इलाइक़े में क़ुर शरीफ़ लथो आहे। कहिड़ो क़ुर शरीफ़ लथो आहे? कलमी क़ुर लथो आहे। असर चाहे बाबा जेकी दुआ घुरो फौरी तौरु क़बूल, जेकी दुआ घुरो फौरी तौरु क़बूल। अब किथे लथो आहे? फ़लाणी जॻह ते, उते लथो आहे, उते हलूं वारा ठीकु आहे। क़ुर खोले करे हाणे हिन क़ुर जे अंदरि वॾो असरु आहे, हिन क़ुर जे अंदरि वॾो असरु आहे। जेको तुंहिंजे घर में क़ुर पियो आहे उन जे अंदरि बि असरु आहे, पर हे जेको नाज़िल थियो आहे न, जेको लथो आहे, हे वॾा कमु पियो करे। हाणे इहो क़ुर जेको किथे बि लथो आहे, किथे बि लथो आहे, हे सभु कुझु कूड़ा फिराडा धोखेबाज़ी आहे। मां कसम खणी करे मिंबर ते ॻाल्हि कयां थो, हे धोखो ऐं फिराडा। क़ुर हिकिड़ी जॻह खां मुंतक़िल थी करे उॾी करे ऐं ॿी जॻह ते लहंदो ई न आहे। दावा सां थो ॻाल्हि कयां, ॻाल्हि रिकॉर्ड थिए थी। अगरि कंहिंजे पीउ में हिमत आहे हिन ॻाल्हि खे ग़लति करे। इहो क़ुर सिर्फ़ु जेको आहे सिंध जे अंदरि माज़अल्लाह उॾे थो, इहो दुबई जे अंदरि कॾहिं न उॾियो आहे, शेखनि कॾहिं न ॾिठो आहे, अरबन कॾहिं न ॾिठो आहे त इहो क़ुर परवासे थो हिकिड़ी बिल्डिंग आहे निकिरी करे ॿी बिल्डिंग में पवे थो। कॾहिं बि कंहिं न्यूज़ न ॿुधायो। सऊदी अरब जे अंदरि कॾहिं इहो वाक़ियो न थियो, ॿाहिरि मुल्क जे अंदरि कॾहिं बि इहो वाक़ियो ॿुधण में न आयो। इहो वाक़ियो सिर्फ़ु मूंखे सिंध में ॿुधण थो अचे त हे क़ुर फ़लाणे जॻह खां लही करे ऐं असांजे घर में लथो आहे, असांजे उताक ते लथो आहे, असांजे देरे ते लथो आहे, असांजे हिन क़ब्रिस्तान में लथो आहे। असांजा नादान माण्हू, जाइल माण्हू वेंदा, ॿाहूं ॿुधंदा ऐं उते इबादत शुरू करे छॾींदा। साईं हे क़ुर वॾी पुॼाए पियो। जेकॾहिं इहो क़ुर वॾी पुॼाए पियो ऐं मस्जिद वारो चए उहो बि आहे, पर हे वधीक थो पुॼाए। अलाह जो कसम आहे, क़ुर जे मथां वॾी तोहीन आहे, तोहीन आहे वॾी। उन क़ुर हकीम जे अंदरि ऐं मस्जिद वारे क़ुर हकीम जे अंदरि अलाह जो कसम आहे कंहिं क़िस्म जो कोई बि फ़र्क़ु न आहे। उन क़ुर हकीम जे अंदरि ऐं घर वारे क़ुर जे अंदरि कंहिं क़िस्म जो कोई बि फ़र्क़ु न आहे। ऐं जेकॾहिं हुन जे अंदरि तासुर वधीक आहे, मस्जिद वारे क़ुर जे अंदरि तासुर घटि आहे, घर वारे क़ुर जे अंदरि तासुर घटि आहे, पोइ अलाह जो कसम तोहीन आहे। पोइ माना हे असां वटि क़ुर दुरुस्त न आहे, माज़अल्लाह। साईं ॻाल्हि सम्झ में अचे थी नथी अचे? किथे क़ुर परवासी करे लथो आहे, उहो फौरी तौरु दुआ थो क़बूल कराए ऐं घर वारो नथो कराए, त छा थियो? त उनजो असरु वधीक थो थी वञे। पोइ हे सभु कुझु जहालत आहे, दीन खां दूरी आहे, इल्मु नाहे ऐं बंदा क़ुर नाहिनि पढ़ियल,
ऐं न आहिनि सिखियल, इन जे करे सभु मामला शुरू पिया थियनि। हे सभु रीज़न इन करे जेको आहे शुरू पिया थियनि त इन जहालत खां बचो। क़ुरान हकीम मुंतकिल न आहे थींदो। अगरि मुंतकिल थींदो आहे, सिंध में कोई चवे त साईं 20 जॻहियुनि ते लथो आहे, तव्हां कहिड़ी था ॻाल्हि कयो? 30 जॻहियुनि ते क़ुरान लथो आहे, तव्हां कहिड़ी था ॻाल्हि कयो? मां चवां थो अगरि तव्हांखे हिमत आहे 30 जॻहियुनि ते लथो आहे न, जेको क़ुरान अॻ में 3 दफ़ा लथो आहे त पोइ अॻिते बि लहंदो न साईं? साईं छा था चओ? जेको क़ुरान 3 दफ़ा पहिरियों हिकिड़ी जॻह खां निकिरी करे ॿी जॻह ते वेठो आहे त इहो बाद में बि थींदो न। हाणे ॿीहर जॾहिं ते वीडियो बनायो, वीडियो जेको आहे रिकॉर्ड कयो, वीडियो शूट कयो, ऐं वीडियो में असांखे ॾेखारियो त क़ुरान हिकिड़ी जॻह खां उथे थो ऐं ॿी जॻह ते वञे थो। दावा कयां थो 100 साल ताईं न करे सघंदा। कैमरा जे अख में इहो आणे करे ॾेखारियो कॾहिं न थींदो। हे उहे माण्हू अक्सर कंदा आहिनि जेके सुञा माण्हू, ठठींग माण्हू, जंहिंखे सुवाल करण खां टुकुर न मिले, पिनंदड़ माण्हू, पोइ घर जो क़ुरान खणी करे, कंहिं इलाइक़े जो क़ुरान खणी करे पोइ देरे ते रखंदा, घर में रखंदा, कंहिं मज़ार ते रखंदा, पोइ चवंदा हे क़ुरान जेको आहे लथो आहे। ऐं आम हिकिड़ी पब्लिक जंहिंखे क़ुरान जी ख़बर बि न हुजे, उहे अची करे चवंदा वाक़ई क़ुरान लथो आहे, अची करे उते पैसा रखणु शुरू कंदा। अक्सर कमाई जो तरीक़ो आहे, ॿियो कुझु न आहे। अक्सर कमाई जो तरीक़ो आहे, ॿियो कुझु बि न आहे। क़ुरान हकीम इन जे करे नाज़िल न थियो आहे त तव्हां उनखे सिर्फ़ु ॿाहूं ॿधी करे बीठा हुजो, ॿाहूं ॿधी करे बीठा हुजो ऐं उनखे पढ़ो न ऐं उन ते अमल न कयो। इन करे अलाह जो कसम नाज़िल न थियो आहे, न थियो आहे। नाज़िल इन करे थियो आहे त अलाह ताला फ़रमायो हे मुंहिंजी किताब आहे, हिन जे अंदरि नसीहत आहे, हिन खे इन जे करे नाज़िल कयो आहे ताकी तव्हां इंसान इन खे पढ़ो हिकु नंबर ते, ऐं ॿिए नंबर ते इन ते अमल कयो ऐं जन्नत में वञी करे दाख़िल थियो।